मिठियाणी पाकिस्तान ख़ासकेली तंज़ीम यूनिट मिठियाणी तरफ़ां तंज़ीम जे मरकज़ी सदर मिंठार अली ख़ासकेली खे पग बधाइण जो पुरवगार तक़रीब सैयद अल्ताफ़ ज़ैन शाह लखियारी हाउस ते मुनक़द कई वई, जिते मरकज़ी सदर मिंठार अली ख़ासकेली खे काफ़िले जी सूरत में सैयद अली गौहर शाह खां सवें गाॾियुनि जी सूरत में सैयद हाउस ते आंदो वियो। उन वक़्तु सदर सां वॾेरो अब्दुल गफ़ार भुट्ट, अली नवाज़ ख़ासकेली, मोहम्मद मुराद ख़ासकेली ऐं ॿिया गॾु हुआ। तंज़ीम जा उहिदेदार ऐं मेंबर हर शहर ऐं कुंड कुड़श खां अची तक़रीब में शिरकत कई, जॾहिं त तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, अदीब ऐं हर मकतब ऐं फ़िक़े जे माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई। ॿिए तरफ़ तक़रीब जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां कई वई। उन खां पोइ मरकज़ी सदर मिंठार अली ख़ासकेली खे पग बधाई वई ऐं नोटनि जा हार, गुलनि जूं मालाऊं ऐं अजरक पाराई वयूं। इन मौक़े ते मरकज़ी सदर ख़िताब कंदे चयो त सदियुनि खां वठी असांजे ख़ासकेली ज़ात खे पोइ हिते धिकियो वियो आहे, मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंखां पोइ असां वक़्त खे ॾिसी हिकु बहितरीनु तंज़ीम जो आगाज़ कयो आहे, जीअं पाण में ॿधी करे मज़बूत थी वञूं। ऐं इहो बि वाज़े कंदो हलां त मां पंहिंजी तंज़ीम जे हर फ़र्द जे ॾुख सुख में गॾु हूंदसि ऐं ख़ुदा तव्हां सभई पंहिंजे बचड़नि खे तंज़ीम ॾियारियो ऐं तालीम ॾियारियो त जीअं अव्हां पंहिंजे पेरनि ते बीह सघो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।